सिंध जी तारीख़ तहज़ीब ॿोली ऐं सक़ाफ़त बाबति तफ़सीली मालूमात मुहैया कंदड़ चैनल सिंधी अदब ते अव्हांखे भलीकार कयां थो। जिन बि दोस्तनि अञा सुधो असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त हू असांजी हौसले अफ़ज़ाई लाइ चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, वीडियोज़ खे तफ़सीली ॿुधंदा, दोस्तनि सां शेयर कंदा, जीअं असांजी ॻाल्हि ॿोल वधि खां वधि साथियुनि ते पहुची सघे। अॼु पाण ॻलियां प्रेम नगर दियां ॻाए मशहूरी माणींदड़ सुर ऐं साज़ जे बादशाह सोहराब फ़कीर बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध जे हिन नाले वारे सूफ़ी फ़नकार सोहराब फ़कीर जो जनमु 1934 धारे ज़िले खैरपुर जे ॻोठ टालपुर वॾा में थियो। संदसि वालिद नाले वारे शाइर ख़ुश ख़ैर मोहम्मद हीसबाणी जो तालिब ऐं सुठो राॻी हुयो। हिन स्कूली तइलीम 2-3 दर्जनि ताईं हासिल कई। नंढपण खां ई पाण राग तरफ़ माइल हुयो। 8 सालनि जी उमिरि में पंहिंजे वालिद ऐं चाचनि सां गॾु ॻाइणु शुरू कयईं। मौसीक़ी सां सोहराब फ़कीर जो वधंदड़ शौक़ु ॾिसी संदसि वालिद खेसि रोहिड़ी में ख़ान साहब खेती खान जे हवाले कयो, जंहिंखां हिन राग जी बाक़ाइदे तइलीम हासिल कई। शुरूअ में सोहराब फ़कीर उस्ताद खेते खान सां गॾु तबलो वॼाईंदो हो। कुझु वक़्त बैदि उस्ताद जी इजाज़त सां ॻोठ वापसि आयो ऐं पंहिंजे मुर्शिद ख़ुश ख़ैर मोहम्मद हीसबाणी जी दरगाह ते पहिरियों कलाम कढी कदम काया खां ॿाहिरि कर तॾहिं हर जाइ ईंदई हक़ नज़र ॻायो ऐं पोइ मुख़्तलिफ़ दरगाहनि ते सूफ़ी कलाम ॻाइणु लॻो। रेडियो पाकिस्तान खैरपुर ते खेसि तॾहिं स्टेशन डायरेक्टर सैयद अल्लाविश बुखारी मुतरफ़ करायो। हिन रेडियो ते पहिरियों कलाम गमदिल फ़कीर जो ॻलियां प्रेम नगर दियां हज़रत इश्क घुमायम ॻायो। सोहराब फ़कीर पंहिंजे दौर जो सरबोड़ सूफ़ी रागी थी गुज़रियो आहे। हू पंहिंजे साथियुनि सां संग जे सूरत में यकतारे ऐं खड़ताल ते सूफ़ी शाइरनि जो कलाम पंहिंजे मख़सूस अंदाज़ में ॻाईंदो हो। संदसि ॻाइण में एतिरो त असरु हो जो महफ़िल में वेठल माण्हू वजद में अची फेरियूं पाईंदा हुआ। सोहराब फ़कीर बाजे ते अकेलो बि ॻाईंदो हुयो। सुर ऐं तार जो निहायती कारीगर हुयो। हिन मुल्क जे कुंड कुड़छ तोड़े मुल्क खां ॿाहिरि लंडन, नॉर्वे, बेल्जियम, जर्मनी, हॉलैंड, फ्रांस, इटली, डेनमार्क, स्विट्ज़रलैंड, सऊदी अरब, दुबई, ईरान ऐं भारत में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे ख़ूब दाद हासिल कयो। सोहराब फ़कीर जा वधि खां वधि कलाम रेडियो पाकिस्तान खैरपुर ते रिकॉर्ड थिया, जॾहिं त सिंध जे समूरियुनि रेडियो स्टेशनुनि समेत बहावलपुर रेडियो स्टेशन ते पिणु संदसि 5 कलाम रिकॉर्ड थिया। सोहराब फ़कीर जा केतिरा ई सूफ़ी कलाम ऑल इंडिया रेडियो जे सिंधी सर्विस तां पिणु नशर थींदा रहिया। खेसि शाह लतीफ़, सचल सरमस्त ऐं कलंदर शाहबाज़ जे सालियाने उर्स जे मौक़े ते ख़ासि दावत ॾेई घुरायो वेंदो हो। संदसि मशहूर कलामनि में ॻलियां प्रेम नगर दियां, रुख रांझन माह मुनीर होया, मेॾा रूह मंगदा महबूब आवे बेहद मक़बूल थिया। संदसि फ़न जी मञता में खेसि सदारती एवॉर्ड बराए हुस्न कारकर्दगी, शाह लतीफ़ एवॉर्ड, सचल सरमस्त एवॉर्ड, लाल शाहबाज़ कलंदर एवॉर्ड, रेडियो पाकिस्तान खैरपुर एवॉर्ड समेत केतिरा ई ॾेही तोड़े परॾेही एवॉर्ड मिलिया। सिंध जो ही नामवर रागी 75 सालनि जी ॼमार में 23 अक्टूबर 2009 ते लाॾाणो करे वियो। संदसि ॻायल कलाम अॼु बि खेसि ज़िंदह रखियो पियो अचे। महिरबानी।